सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। अज 63 सुखमनी साहब जे जो 8वां पद आहे। सर्वधर्म महे श्रेष्ठ धर्म, सर्वधर्म महे श्रेष्ठ धर्म। हर को नाम जपी निर्मल करम, हर को नाम जपी निर्मल करम। सकल क्रिया में उत्तम क्रिया, ओ सकल क्रिया में उत्तम क्रिया। साधु संग दुर्मत मलहिरिया, साधु संग दुर्मत मलहिरिया। ओ सकल उद्यम में उद्यम भला, हाँ सकल उद्यम में उद्यम भला। हर का नाम जपो जिय सदा, ओ हर का नाम जपो जिय सदा। सगल पानी मैं अमृत वाणी, हाँ सगल पानी मैं अमृत वाणी। हर को जस सुनी रसन बखानी, हर को जस सुनी रसन बखानी। हाँ सगल थान ते उत्तम थान, सगल थान ते उत्तम थान। घट वसे हर नाम, सुखमनी सुखमृत प्रभु नाम, ओ सुखमनी सुखमृत प्रभु नाम।
सत श्री राम। श्री राम। संसार जी प्रक्रिया जेका असांजी हले थी उन्हीं में शरीर जी जरूरत आ, मन जी जरूरत आ, वाणी जी जरूरत आ। उन्हीं सां गॾु उद्यम जी इन सभिनी ॻाल्हियुनि सां असांजे शरीर जी प्रक्रिया हले थी। छड़ो शरीर हुजे मन न हले, मन हले वाणी न हले, वाणी हले मन हले, शरीर बि हुजे उद्यम न करे उथे ई न, राम क्रिया ई न करे, इन जो सभिनी जो विवरण साहब हिन पद में ॼाणायो आहे। श्री राम। सत्संग में असांखे श्रेष्ठ तो और सर्वोत्तर ज्ञान मिलंदो। प्रभु जो पूर्ण ज्ञान। सर्वधर्म महे श्रेष्ठ धर्म, जंहिंखे असां धर्म सम्झो आहे। हिकु सुठे कम खे असां संसारी माण्हू धर्म ही चवंदा आहियूं। श्री राम। पर साहब चवनि था उहो सुठो कमु, उहो धर्म तुंहिंजो, सुठो कम ही धर्म थींदो और सुठे कम खे ई धर्म सॾियो वेंदो आहे। धर्म जे कम खे ई सुठो कमु सॾियो वेंदो आहे। श्री राम। श्रेष्ठ धर्म कहिड़ो आहे? इहो छो चवणो पइजी वियो न त सुठे कम में अहंकार जो खतरो समायल आहे। मन केॾो बि कूड़ ॻाल्हाए, ठगी करे, चोरियूं करे, केतिरनि विकारनि सां भरियल हुजे त बि दाए सां चवंदो मां कूड़ो आहियां, मां ठॻो आहियां, वॾो ठॻो आहियां, न चवंदो। छपाईंदो वेंदो, ओ पूरी बुद्धि बल लॻाईंदो। कूड़ बि ॻाल्हायां पर ॿियो पकड़े न, ठगी बि कयां ॿियो पकड़े न, बुराइनि जा कम बि कयां पर ॿियो पकड़े न, चोरी चोरी। श्री राम। इन जे करके इहा अहिड़ी विडम्बना परमात्मा ठाही आहे। जेकॾहिं न ठाहे आहे त भॻवान खे रामायण में चवणो न पइजी वञे, जॾहिं सुठो कमु जीव तो मां थिए त मुंहिंजी कृपा सम्झ, जॾहिं खोटो थिए तॾहिं पाण ॾों सम्झ, पाण ॾों सम्झ, सुठे कम में मुंहिंजी कृपा सम्झ। ईअं सम्झ त तोखे अहंकार न ईंदो। राम। इहो खतरो सम्झी करके इहा वाणी बि जोड़ी वई न। असांखे इन अखरनि ते ध्यानु ॾियणो आहे। तो सावन चयो हर को नाम जपे निर्मल करम। भगवान कृष्ण जी गीता। सुठा कम सोने जो जंजीर, सुठे कम जो फल सोने जो जंजीर माना वरी तोखे जन्म ॾींदा, पोखणी सुठो तोखे खावाईंदा पीआईंदा, बंगलनि में रहाईंदा, सुठा कम तुंहिंजा। पर जन्म त थियो न, हो लोह जा सोने जा जंजीर और खोटा कम लोह जा जंजीर। भगवान कृष्ण जी गीता जे अनुसार सिद्ध कजे थो पियो। ॿई बंधा मान करणा। सुठो बि तोखे बंधन में विझंदो, खोटो बि बंधन में विझंदो। हो दुख ॾींदो, सुख ॾींदो, पर जनम तोखे ॾींदो ई ॾींदो, मिलणो ई पवंदो। इन जे लाइ संत संग चवनि था हर को नाम जप। हरि जे नाले खे जप माना चओ। छा जप? मन चवंदो तॾहिं वात चवंदो न। वात जी चवण जाइ त चइबो, बाक़ी मन सां त चइबो ई पियो न। राम। मन में हलंदो पियो तॾहिं वातां में निकिरंदो न। हा, नाम जी केॾी महिमा चयो। सुपने हूं बरलाए के कबीर, कबीर सुपने हूं बरलाए के। सुपने में बि बेवल जी करके जे मुख निकसे राम। जंहिंजे मुख मां राम निकिरी वञे, अड़े मन में हूंदो तॾहिं न निकिरंदो, तन मां अंदरि थोरी ईंदो आहे। कननि जे माध्यम सां अमृत रस पंहिंजे मन खे पीआइणो आहे। श्री राम। हे परिषत, हे भागवत रूपी कथा अमृत श्रवणनि जे द्वारा पंहिंजे मन खे इहो अमृत वठा, जेको नास न थिए। इहो ज्ञान ॿुध।
हर को नाम जप निर्मल कर्म, कर्म निर्मल न थींदो आहे। कर्म ॿई बंधन जा कारण आहिनि, पर उहो तुंहिंजो कर्म निर्मल बणिजी वेंदो, माना तोखे जनम न ॾींदो। हरि जो नालो जपे करके कंदे त पोइ हरि जी शेवा थी वेंदी। राम, तुंहिंजो कर्म निर्मल थी पवंदो। वाह वाह, बस इहो तरीक़ो सिखूं असां। राम 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 राम। जिन जो मन निर्मल आहे न, जेके असांखे शास्त्रोक्त ते न करण वारी शयूं आहिनि, जेके निश्चित कयूं अथऊं, उहे बि संतनि अपनाए छॾियूं। उन जे लाइ उहे बि साधन बणिजी वियूं परमात्मा मिलण जो। उहो तुंहिंजी दृश्य ॾिसी करे निंदा करे पंहिंजो नतीजो भोगे थी। तोखे भोगण लाइ संतनि लाइ उनजो मन निर्मल आहे। बस राम राम राम। थोड़े में समझी वञो। सगल क्रिया महे उत्तम क्रिया, सगल क्रिया में हरि जो नालो जपे करे कर्म कंदे तुंहिंजो कर्म निर्मल थींदो। पर सभिनी क्रियाउनि मां उत्तम क्रिया कहिड़ी आहे? साध संग दुर्मत मल हिरिया। साधु जे संग में छा मिलंदो? गुरु केरु? जंहिंमें ज्ञान मिले। गुरु केरु? ओ गुरु मीन्स ज्ञान। गुरु मीन्स ज्ञान। उहो ज्ञान जेको तुंहिंजी खोटी मत नाश करे, जेको तोखे संसार जे बंधन में जे, उहो ज्ञान ज्ञान न आहे, उहो अज्ञान आहे। श्री राम। जंहिंखे मां खणी चई वेठो आहियां उहो गुज़रान आहे। ब्रह्म ज्ञान ही ज्ञान है, बाक़ी सब गुज़रान। इहो गुज़रान जो साधन आहे। उहो ज्ञान तुंहिंजो रक्षक न आहे। ज्ञान रक्षक बणिजे असांजो। राम रखो, रक्षक त प्रभु आहे न। ॿियो प्रभु जो ज्ञान, प्रभु जो ध्यान। श्री राम। सगल क्रिया में उत्तम क्रिया, सभिनी क्रियाउनि में उत्तम क्रिया इहा आहे जो साधु जो संग करे। इहा उथी करके क्रियाक्रम लाहे जल्दी बस पहुच सत्संग में। चाहे चुप करे वेही रहो, बस सत्संग तुंहिंजे अंदर आहे। अंदरों ही ॿाहिरि प्रगट थिए थो। जेके हले थो, या अंदर न हुजे त ॿाहिरि न थिया। अंदरों सत्संग आहे। तूं अची करके चुप करे वेही रहो, संतनि जो दर्शन कंदो न ध्यान में वेही रहो। इहो ई सत्संग आहे। हे हुजे न हुजे, हे हले न हले, तूं पंधु करे आ, तुंहिंजा पेर लिखबा। श्री राम। दुर्मत खोटी मत, बुरी सोच, कुबुद्धि कुमति, इहा मल आहे। हिरिया माना दूर थे। हिरिया माना दूर थे। साधु जो संग कर, उन खोटी मत के नाश कर। तुंहिंजो जीवन बदलजी वञे, हितां बदलजी वञे। पौतर रहो, संयम सां हलो। हर शइ खे संयम सां रखो। पाण सां, ॿियनि जे ॾियण लाइ उदार, पंहिंजे लाइ कठोर रहो। थोड़े में गुज़ारो कर, ॿियनि जे लाइ हलाए। जेतिरो हलाईंदे तुंहिंजो वैभव भरबो। इन लाइ असां डोंगरो जी महाराजनि चई छॾियो, प्रभु तोखे संपत ॾिनी, जहां सुमत अॻे जन्म में जेका सुमत ते हलियो आहे, उनजो परिणाम तोखे सुमत मिली आहे। अॻे जन्म में जेका सुमत ते हलिया तॾहिं तोखे संपत मिली आहे। पर संयम में रखो। सुख संयम में आहे। सुख भोग में न आहे, भोग में रोग समायल आहे। संयम में आहे। पर तोखे मन दोखो ॾेई विझे, मुंहिंजी संपत मां ई न भोगियां। हा हा, तूं संयम में रहण में स्वतंत्र आ, पर तूंखे भुल अची वई, मुंहिंजी संपत मां न भोगियां। भोग, भोग खां पोइ रोग पैदा थींदो। रोग तोखे भोगे ई रहंदो, तूं चाहे न चाहे। रोग तोखे छॾींदो न। राम। तंहिं लाइ पाण खे संयम में रखी बाक़ी धन हलाए। वाह वाह। मूंखे नृत्य गोपाल दास संत जी ख़बर पई। हाणे त राम जा इन जा अध्यक्ष आहिनि। अॻ में ॿियो हुयो गुज़ारियो, हाणे उहे हिते बि थी वियो। नृत्य गोपाल दास थी विया आहिनि। हा हा, अयोध्या में। श्री राम। हा हा। छा संतनि जी 1999 में
भाई गोविंदराम जन चयो तव्हां बि अचिजो, मूंखे विश्व परिषदारा चई आहिनि तव्हां बि अचिजो, असां मां ईंदुमि। उते गॾु थियासीं, पहिरियां जिते प्रस्ताव पास थिया सिर जा, त चए पियो मां वटि पैसो कोन्हे पर $1 करोड़ मां ॾींदुमि। उहो अध्यक्ष चूंडियल हो, ॾाढी हूंदी हुअसि, श्री राम नालो थियो, जेको पहिरियों अध्यक्ष हो, संत रामचंद्र शाबाश शाबाश, हाणे नृत्य गोपाल दास आहे। पर अॼु खां 25 साल मांग में ॿुधो त 550 संत हुन वटि रहंदा आहिनि ऐं भंडारो थींदो आहे, पाण गुणी छाए सुम्हियल हूंदो आहे, सिर सिरांधी पई आहे, पाण खे संयम में प्रभु कृपा करे। हाणे मुंहिंजा कल्ह जो सत्संग खणी घर में वेठे, पर अड़े तुंहिंजो कमरो 10 लखें जो हुजे चाहे 20 लखें जो, छा कंदासीं जेकॾहिं तो वटि उता कंदा आहिनि त, जिते 5-10 ॼणा सुम्ही वञनि। मर्दाणो कम सेठनि जो शान उहा आहे, तूं उता को वसाए न। राम मुंहिंजा प्यारा, साध संग दुर्मत मल हिरिया, साधु जे संग मो हाँ इहा खोटी मत नास थींदी जेका असां अटकाई बीठी आहे पंहिंजे स्वार्थ में, मुंहिंजो 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 बंगलो पियो ॾेखारींदे, होश ॾेखारे, जेका पंहिंजो पाण निकिरे निकिरे, तूं चओ न चओ। साधु संग दुर्मत मल हिरिया, ये साधु जे संग में प्राप्त थींदो। सगल उदम मह उदम भला, हाणे मन में नाम आयो, बुद्धि शुद्ध थे और खोटी मत नाश थे। राम इहा क्रिया कयूं, संतन ॾे वञो। हाणे संतन ॾे वञण खां पोइ असांजो उदम कहिड़ो रहे? सगल उदम है उदम भला, सभिनी उदमन में उदम श्रेष्ठ कहिड़ो? जेको हे साहबन जी वाणी आहे, सुखमनी साहब बि और वाणी में बि साहबन चयो, उदम करत आनंद भया। साईं बाबा महीने में 2 टे भेरा इनखे चवंदा हुआ, उदम करत आनंद भया। पर कहिड़े उदम में आनंद? सिमरत सुख सार। सिमरत माना यादि करण, सिमरत माना कंहिंखे यादि कर, सुखनि जे सार खे। सुखनि जो सार कहिड़ा? प्रभु जो नाम। अरे जिन चटाभेटी थींदियूं आहिनि, तीअं सत्संगनि में इहे धार्मिक शब्द रखूं जेके रोज़ ॿोधे खां पोइ विसरी थो वञे। सुखनि जो सार कहिड़ा? त असांजे मगज़ में कुझु अचे, कुझु इनाम मिली करके। सिमरत सुख सार, जप जप नाम गोविंद का। चओ चओ चई उहो गुज़री वियो, वरी चओ न त ख़ाली थी वियो कमु। जप जप नाम गोविंद का पूरन विचार, इहो ई पूर्ण वीचार। उदम करता आनंद भाई हद साहब चंदा, सगल उदम में उदम भला। कहिड़ो? हर का नाम जपो जिय सदा। सदा जीअ में सदा, सदा माना हमेशा, हर वक्त, हर हाल में। तुंहिंजो वक़्तु तुंहिंजे हथ में आहे। हालत जहिड़ो परमात्मा तुंहिंजे मथां गुज़ारणो अथसि गुज़ारींदो। तूं छा गुज़ारींदे? हाल तुंहिंजे मथां गुज़रणो आहे, उहो गुज़रंदो, तुंहिंजे चाहण सां न गुज़रंदो। जेतिरी चाह वेंदे ओतिरो दुखी थींदे। तुंहिंजे दुख जो कारण तुंहिंजी कामना, तोखे ठहे कोन्हे। तुंहिंजी कामना ही तोखे दुख थी ॾे। हे हीअं थिए आ, हे हीअं मां हले आ। अरे सत्संग जे लिहाज़ सां चइजे त इन जहिड़ी काई बेवकूफ़ी कान्हे जेको इहो मन में विहाए त जेकर हीअं थिए आ त सुठो थिए आ। अरे जेकी थी रहियो आहे हर हाल में, बस हर वक्त सदा हरि जे नाले खे जप, त तोखे सुख बि फूलायमान न कंदो, दुख बि घबराईंदो न। ये 2 पद्धतियूं आहिनि संसार जे मथां, दुख जूं सुख जूं गुज़रंदियूं रहंदियूं, पंहिंजे पंहिंजे टाइम सां इहो चक्कर हलंदो रहंदो। मां छा चवंदो आहियां, हिन संसार रूपी सिनेमा हॉल में, संसार रूपी वक्त रूपी पर्दे ते छा डायरेक्टर बैक साइड वेठो आहे, जेको लाइट सटे थो, जेका सीन जंहिं महिल उहा वक्त जे पर्दे ते अचणी अची रहंदी। तूं ख़ुशि थिए, रोए, चिल्लाए, जेकी बि करे,
सीन थोड़ी मटबी तूं डर चई थोड़ी सघंदो आहे तूं रील मटे छॾ इहो कीअं ठाहियो अथई तूं ॾिसें थो जीअरो आहे त तोखे ॾिसणो ई पवंदो इन लाइ मां इहो बि अखर चवंदो आहियां कहिड़ो तूं ॼाई पियो आहे ॼायो आहे ऐं तूं चाहीं थो त रहणो आहे मरण जा घणा ई साधन आहिनि हिते वेठे वेठे मरी सघंदो आहियां मां तोखे हाणे हिते वेठे तूं चाहीं न मरण मां तोखे नुस्ख़ा ॾियां हिते जो हिते तूं हिते ख़तमु थी वञे अहिड़ियूं असांजूं शहर अॻियूं अहिड़ियूं आहिनि ॿ टे डॉक्टरनि खे ख़बर कान हूंदी मां तोखे ॾेखारियां हिते तुंहिंजो साह ख़तमु थी वञे दिक़त ई न थिए राम तोखे रहणो आहे त सहणो आहे रहणो आहे और सहंदे त लहंदे बस तूं मर तॾहिं आहे त कुझु बि न आहे सहण न सिखियो त कुझु बि न आहे खाई बि जीअं थो या पशु बि जीअं थो कोई माना नथी रखे हिन चिलाइण वारनि जो मुल्ह संतनि जे अॻे थोरी आहे मुंहिंजो हे दुख लाइ हे बुखार आहे हे लाइ हिन जो को मुल्ह थोरी आहे घंटा घंटा बीठो हूंदे राम अड़े संत हे जेको मथो खणंदा उहो ठपो खणे ई नथो तोखे दुख थी न लॻे इन जो कोई नुस्ख़ो आहे सिड़े बुचकारनि ते बीसवां सिड़े कूड़नि दिलासनि ते राम हर का नाम जपो जीअ हल्को न सम्झो इन्हनि शब्दनि खे हा जेतिरी रिसर्च थिए शुरू ई न थी आहे ॼण हर का नाम जपो जीअ सदा हर का नाम जपो वज़ीर खान जहांगीर बादशाह जो वॾो वज़ीर छा पंहिंजे कचहरी में वञे लाहौर मोतो पास थिए कुदरतनि जेको हुन जो टाइम वञण जो हुयो उन टाइम ते सुख मथे सुखमनी सां पढ़ंदो हो उन जे कन ते उहो रस पए अहिड़े कोई रस सां ॻाईंदो हो उन रस में शब्द त प्रभु जी सिफ़त जा थिया न उनजे कन ते पवंदा बसि हुनजी सुरत होॾे वेंदी उन सुरत ते वेंदे हुनखे जलंधर जी बीमारी उहा ख़तम थी वई हितां सां रामराय साहिब खे हरराय साहिब ॾे आयो आहे औरंगज़ेब मोकिलियो आहे त बि उन खे मोकिलियो अथऊं गुरु अर्जन साहिब खे वठणु आयो आहे त उहे वज़ीर खान वठणु आयो आहे औरंगज़ेब ॾे पोइ तेसिताईं उहो जेको हलियो आयो आहे उहो ई वठी वियो श्री राम त मुंहिंजा प्यारा सुखमनी साहिब अॼु सुखमनी जो केॾो प्रचार थी रहियो आहे घर घर में कोई शहर ख़ाली कोन्हे जा त सुखमनी न हलंदी हुजे अॼु हिन घर में अॼु हिन घर में अॼु हिन घर में धन आहिनि भलो आहे श्री राम सगल उदम भला हर का नाम जपो जीअ सदा सगल बानी में अमृत बानी सभिनी वाणियुनि मां अमृत वाणी कहिड़ी हर को जस सुन रसन बखानी भई चवंदो तॾहिं जॾहिं तव्हां ॿुधंदव न तव्हांजे कन में वेंदो उहो ई न वाणी चवंदो हर को जस सुन रसन बखानी अमृत वाणी इहा आहे जेका प्रभु जी सिफ़त वारी आहे ॿी वाणी न इहा असांजी आदत बणिजी वञे असां सुठी वाणी ॿुधूं सुठी वाणी ॻायूं रसन बखानी उहा पाण ॻायूं संतनि सां मिली करके हरि जो जस ॻायूं त कोट जन्म खे दुख गवायो इहे संस्कार असांजा ख़तम थी वेंदा चवंदासीं न त ख़तम न थींदा श्री राम सगल बानी हाय अहिड़ी आदत असांजी बणिजी वञे वाह मैं अमृत बानी सगल बानी में वड़ियो आहे पहलाज राम कवि पहलाज राम कुछ संतनि जा ठोस स्वभाव हिकु शब्द में ॻणिया आहिनि जंहिंमें साईं अमरदास साहिब जो जेको लफ़्ज़ विधो अथई ॿुधण ॼाणे त अमरदास ॼाणे ॿुधण ॼाणे 8 ॾींहं वर्सी साहिब जा 8 ॾींहं वेहणो आहे सुम्हणो न आहे उते जंग टिकी करणी आहे बिला शक उते हीअं करणो आहे गदी त उथी न वञणो आहे उहो जेको प्रक्रिया लाइ उथंदा पर सुम्हण लाइ न वञणो आहे 8 ॾींहं रातियूं ॾींहुं राति भॼन हले 84 20 80 टोलियूं अचनि भॼन हले पियो ॿुधण ॼाणे त अमरदास ॼाणे वाह यानी कंहिं वज़न सां लिखियो अथई इहे शब्द आहे हुनमें अन्य किन ॿियनि जा बि संतनि जा मूंखे ॿुधण ते शब्द जा तक यादि अची वई हा ॿुधो पिया पुट ॻाल्हाइण जी ख़बर उन खे पवंदी जेको ॿुधण सिखियल आहे तूं ॿुधण न आहे सिखियल हर हिक जी ॿुधो तॾहिं तोखे ॻाल्हाइण ईंदो न त ॻाल्हाइण न आहे तूं मर्दनि जे अॻियां न आयो आहे
अलफ न सिखियो आहे, ॻाल्हाइबो कीअं आहे। श्री राम सचाई ते संदरो ॿधो, कूड़ ते संदरो न। छा तो ॻाल्हाईंदे, छा पढ़ियो आहे, छा इतिहास आहे। सगल बानी मह अमृत बानी, हर को जस सुन रसन बखानी। हरि जो जस ॿुधी करके सुनो रसन बखानी। आख़िरी में साहब चवनि था, अहिड़ी प्रक्रियाऊं जंहिंजे अंदर हूंदियूं जो मन निर्मल थिए, खोटी मत नाश थिए, सदाई नाम जो जपण थिए अंदर में, सदाई इहा बाणी ॿुधूं पिया, हलूं पिया। इहा सॼी प्रक्रिया जंहिंजे घट में थींदी, सगल थान ते ओह उत्तम थान। सगनी थाननि मां चाहे हे थान चाहे हे थान, ॿई थाननि हिन आस्थान जे अंदर, हिन शरीर जे अंदर। सगल थान हे थान, सभई जेके थाननि, हे उत्तम थान आन जाथे। धन सुथान बसंत धन, उहो आस्थानी धन आहे, उते रहण वारा ई धन आहिनि। जय जपिए हर नाम, कथा कीर्तन अत घना, जाथे कथा कीर्तन अति घणो पियो हले। सुख सहज विश्राम, सुख सहज विश्राम। सहज सुख, सहज माना ज्ञान, सहज विश्राम। ज्ञान मिले पियो जंहिंमें मन खे सुख मिले ऐं विश्राम मिले, हे मन विश्राम पाए। सुख जी अनुभूति थिए ज्ञान जे ॿुधण सां, ऐं मन खे विश्राम मिले। श्री राम सगल थान ते ओह उत्तम थान, सभिनी थाननि में उहो उत्तम थान आहे। नानक जय घट बसे हरि नाम, नानक जय घट। हा मठाकाश वेदांत वेठा, घट आकाश चिदाकाश। मट में जेको पोलार आहे इहो आकाश आहे न। मट जे भॻो आकाश काॾे वियो, मट जे भॻो काॾे वियो। हे वरी घट आकाश, हे जेको असां वेठा आहियूं हिन स्पेस में वेठा आहियूं न। हिकमत में 4 अनासर गणबा आहिनि। अनासर कहिड़ा? हवा, बाहि, पाणी, धरती। 4 अनासर, 4 तत्व, 5 न ॻणींदा आहिनि। हे शब्द अड़े स्पेस न हुजे, हे 5 तत्वनि मां हे शरीर बि ठहियल आहे, हे बि ठहियल आहे। स्पेस न हुजे त आंटा कीअं रहंदा?